केमिस्ट्री क्लास 9 बाब 7 इलेक्ट्रोकेमिस्ट्री सबक 10 एलॉय फॉर्मेशन हाँ आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजीला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि एलॉय मठ एलॉय फॉर्मेशन मठ कीअं ठहंदो आहे एलॉय एप्लीकेशंस ऐं एलॉय जा इस्तेमाल एलॉय यानी सिंधीअ में असां हिनखे चवंदा आहियूं मठ Alloy is the mixture of metal with metal or metal with non-metal. Alloy हिकु क़िस्म जी मिलावट आहे जंहिंमें छा थींदो आहे त हिकिड़े धातुअ खे ॿिए धातुअ सां मिलायो वेंदो आहे या वरी ॿ धातु हूंदा आहिनि ऐं पोइ वरी उन्हनि सां वरी असां हिकिड़ो गैर धातु पिणु मिलाए छॾींदा आहियूं आमतौर ते जॾहिं धातु ऐं गैर धातु पाण में कीमियाई अमल कंदा आहिनि त हिकिड़ो मुरकिब ठहंदो आहे पर जेकॾहिं उन्हनि खे तबई तौर ते मिलायो वञे उन्हनि जे विच में का बि कीमियाई जोड़जक नथी थिए कीमियाई तब्दीली कोन थी अचे त धातु ऐं गैर धातु टई पाण में तबई तौर ते मिलाइजनि त हिकिड़ो मठ ठही पवंदो आहे देयर आर अबाउट 7000 एलाइज़ विच आर यूज़्ड फॉर डिफरेंट पर्पसेस इन द वर्ल्ड दुनिया में तक़रीबन 7000 क़िस्मनि जा मठ तयारु थियनि था ऐं उहे मुख़्तलिफ़ कमकारनि में इस्तेमालु थींदा आहिनि असां वटि ब्रास हिकिड़ो अहिड़ो मठ आहे जंहिंमें कापर यानी तव्हांजो ट्रामो ऐं जिस्त इहे ॿई मिलाया वेंदा आहिनि त असां वटि ब्रास हिकिड़ो एलाय आहे उहो ठहंदो आहे जंहिंमां थांव वग़ैरह ठहंदा आहिनि ऐं ॿियो मशहूरु एलाय जेको आहे उहो आहे स्टील जे अंदरि लोह ऐं कार्बान हाणे ॾिसो लोह मेटल आहे ऐं कार्बान जेका आहे उहा गैर धातु आहे इन्हनि खे तबई तौर ते मिलायो वेंदो आहे त उन्हनि जी हिकिड़ी मिलावट ठही पवंदी आहे जंहिंखे असां चवंदा स्टील एलाय फॉर्मेशन एलाय कीअं ठहंदो आहे Alloy can be prepared by mixing elements in different proportions. मठ असीं अंसरनि खे मुख़्तलिफ़ तनासुब में इस्तेमालु करे ठाहींदा आहियूं मिसाल जे तौर ते हीअ तस्वीर ॾिसो हिन में धातुअ जो असां टुकड़ो खयो आहे हुन में हुन जा आइटम ॾेखारिया आहिनि ॿिए पासे खां हिकिड़ो ॿियो मेटल आहे या नॉन मेटल आहे असां हुन जा आइटम खणूं था उन जे हिकिड़े ख़ासि रेशियो में हिते ॾिसो त तव्हांखे टे हिसा जेको आहे ही मेटल या नॉन मेटल नज़र ईंदो बक़ाया जेको हिसो आहे उहो तव्हांखे वरी पहिरें वारो जेको मेटल आहे उहो नज़र ईंदो हिकिड़े ख़ासि रेशियो में असां अंसरनि खे मिलाईंदा आहियूं तबई तौर ते त मठ तयारु थींदो आहे इन एलाय इट बिकम डिफिकल्ट फॉर लेयर्स ऑफ मेटल एटम्स टू स्लाइड ओवर ईच अदर मठ में छा थींदो आहे त धातुनि जे एटमनि खे हिक ॿिए जे मथां स्लाइड ओवर करण में ॾुखियाई थींदी आहे स्लाइड ओवर करणु माना जीअं छोली हूंदी आहे छोली जे मथां उहा स्लाइड ओवर कंदी आहे ईअं आमतौर ते छा थींदो आहे त जेको धातु आहे उहो साॻियनि एटमनि मां ठहियलु हूंदो आहे त उन जा जेकी असांजा एटम आहिनि उहे फ्री इलेक्ट्रॉन्स जे करे हिक ॿिए जे मथां उहे स्लाइड ओवर करे वेंदा आहिनि स्लाइड ओवर करण जे करे प्योर जेको मेटल आहे उहो तव्हांखे सॉफ्ट नज़र ईंदो महसूसु थींदो पर जॾहिं असां उन ई धातुअ में वरी ॿियो धातु मिलाईंदा आहियूं त मुख़्तलिफ़ एटमनि जे करे हाणे छा थींदो आहे त उहे हिक ॿिए जे मथां स्लाइड ओवर न आहिनि करे सघंदा सो एलाय इज़ हार्डर एंड स्ट्रांगर देन प्योर मेटल इन जे करे एलाय जेको आहे उहो ख़ालिस धातुअ खां वधीक सख़्तु ऐं मज़बूत थींदो आहे सोन जे बारे में त तव्हां ॿुधो हूंदो 24 कैरेट जो जेको सोन आहे उहो 100% प्योर हूंदो आहे हाणे 100% प्योर गोल्ड तव्हां ॾिसंदो त उहो नरम हूंदो इन जे करे उन मां ज़ेवर वाला या अहिड़े क़िस्म जी ॿियूं शयूं न आहिनि ठाहियूं वेंदियूं छो त उहे आसानी सां मुड़ी वेंदा आहिनि उहे चिॿा थी सघनि था इन जे करे उन में ॿिया जेके धातु आहिनि मिसाल जे तौर ते सिल्वर कापर ज़िंक या ॿियूं शयूं उहे मिलायूं वेंदियूं आहिनि त जीअं सोन मां ठहंदड़ जेके ज़ेवर आहिनि उहे थोरा सख़्तु थी बीहनि ऐं मज़बूत थी बीहनि ऐं वरी इन जे करे बि मिलाया वेंदा आहिनि त जीअं सोन खे मुख़्तलिफ़ जेके कलर आहिनि उहे उन में शामिलु थी वञनि हाणे एलाइज़ ऑफ गोल्ड उन में हिकिड़ो येलो गोल्ड आहे येलो गोल्ड ॿियो रेड गोल्ड टियों वाइट गोल्ड इहे सोन जा मठ आहिनि येलो गोल्ड में छा हूंदो आहे त 91% हूंदो आहे सोन बाक़ी 9% सिल्वर कापर ज़िंक उन में शामिलु हूंदा आहिनि ऐं वरी रेड गोल्ड जेको आहे उन में 75% गोल्ड हूंदो आहे बाक़ी उन में 25% कापर शामिलु हूंदी आहे यानी ट्रामो वाइट गोल्ड जेको आहे उन में 75% सोन पाण हूंदो आहे ऐं ॿियो उन में वरी कापर हूंदी आहे ऐं कापर सां गॾु उन में सिल्वर मिलियलु हूंदो आहे ही सोन जा जेके एलाइज़ आहिनि येलो गोल्ड रेड गोल्ड वाइट गोल्ड इन्हनि मां ज़ेवर ऐं ॿियूं शयूं ठाही वेंदियूं आहिनि जेके मज़बूत थींदियूं आहिनि एज़ कंपेयर टू प्योर गोल्ड Alloy applications, alloy या मठ जा इस्तेमाल. These alloys have a wide range of applications.
जेके मठ तैयार थियनि था उन्हनि जा तमामु घणा इस्तेमाल आहिनि. द एलाई फॉर्मेशन एक्चुअली रिड्यूसिस द कॉस्ट ऑफ द मटीरियल एंड प्रिजर्व्स द डिज़ायर्ड प्रॉपर्टीज़ ऑफ द मेटल. मठ असां इन जे करे तयारु कंदा आहियूं छो त जेकॾहिं प्योर हिकिड़ो को असां मेटल था वठूं त उहो महांगो पवंदो. मठ मां तयारु थियल शइ उन जी क़ीमत घटि थींदी आहे. जीअं गोल्ड प्योर वठो त तव्हांखे महांगो मिलंदो, पर उहो जॾहिं तव्हां वरी एलाई जी सूरत में वठंदो त थोरो सस्तो पवंदो छो त उन में सिल्वर बि मिलियल हूंदी आहे, कापर बि मिलियल हूंदो आहे. एंड प्रिजर्व्स द डिज़ायर्ड प्रॉपर्टीज़ ऑफ द मेटल. ऐं वरी उहा जेका शइ तव्हां वठो था मिसाल जे तौर ते ज़ेवर, त उन में अहिड़ियूं ख़ासियतूं हूंदियूं जेके असुलु सोन जूं हूंदियूं आहिनि. The combination of metals enhances the property of the constituent elements and provides corrosion resistance or mechanical strength. जेॾी महिल जो धातु असां पाण में मिलाईंदा आहियूं, उन्हनि जो मठु तयारु कंदा आहियूं, त उन में जेके असां ॿिया अंसर मिलायूं था उहे असुल में छा कंदा आहिनि, जो ॿियो कमु इहो कंदा आहिनि त कट लॻण खां बि हिकिड़े क़िस्म जो बचाव पैदा कंदा आहिनि. जेकॾहिं प्योर मेटल को बि इस्तेमालु कजे, जीअं लोह आहे, उनखे तव्हां लोह जूं शयूं इस्तेमालु कयो त उनखे कट लॻी वेंदी आसानी सां. पर लोह में जॾहिं कार्बान मिलायूं था, उनजो मठु थो तयारु थिए त ॾिसो उन ते कट कोन लॻंदी आहे. स्टील उहो रेज़िस्टेंस खां बचियल रहंदो आहे. ॿियो वरी उन में मैकेनिकल स्ट्रेंथ पैदा थींदी आहे. लोह पाण एॾो मज़बूत कोन्हे को, पर जॾहिं स्टील था खणो त स्टील जी जेका मैकेनिकल स्ट्रेंथ आहे उहा लोह खां वधीक हूंदी आहे. ब्रास, स्टील एंड ड्यूराल्यूमिन आर पॉपुलर एलाइज़ यूज़ दीस डेज़. इहे ऐं ब्रास आहे जेको कापर ऐं ज़िंक जो पाण में हिकिड़ो मठु आहे, उन मां दरनि जा जेके नाब्स थींदियूं आहिनि जेके तव्हां उन्हनि खे फेराए बंदि कंदा हो या कड़ा थींदा आहिनि. ऐं हैंड रेल्स आहिनि ड्यू टू एंटी बैक्टीरियल नेचर. हैंड रेल्स बि कापर ऐं ज़िंक जूं ठहियल हूंदियूं आहिनि. उहे बि जेकी हैंड रेल्स ॾाकण जे मथां तव्हां जिन जेकी रेल्स में हथ विझी मथे चढ़ंदा वेंदा आहियो, उहे बि न ब्रास जूं ठहियल हूंदियूं आहिनि. ईअं वरी ब्रोंज़ आहे, उन मां सिक्का ठहियल हूंदा आहिनि, मेडल्स ठहंदा आहिनि, ॿिया अहिड़ा टूल्स ठहंदा आहिनि. ब्रोंज़ में कापर, ज़िंक ऐं टिन जी मिलावट शामिलु हूंदी आहे. ईअं वरी तव्हांजो स्टर्लिंग सिल्वर आहे, उन में कटलरी सेल ठहंदा आहिनि या मेडिकल टूल्स ठहंदा आहिनि, उहो सिल्वर ऐं कापर जो ठहियलु हूंदो आहे. वाइट गोल्ड आहे, उहो जेको 18 करात वारो असां पढ़ियोसीं, जंहिंमां ज़ेवर ठहंदा आहिनि. उन में सोन पाण हूंदो आहे, ॿियो उन में लेड हूंदो आहे, सिल्वर हूंदी आहे ऐं कापर हूंदो आहे. असांजे किताब में टेबल ॾिनल आहे 7.5. उन में एलाइज़ ॾिनल आहिनि, उन्हनि जा कंपोनेंट्स आहिनि त उहे एलाइज़ छा मां ठहियल आहिनि ऐं उन्हनि जूं एप्लीकेशन्स आहिनि. मिसाल जे तौर ते बेल मेटल जेकी गिंड वग़ैरह थींदा आहिनि, उहे कापर ऐं टिन जा ठहियल हूंदा आहिनि. नंबर ॿियो आहे असांजो पितल, ब्रास. ॿियो आहे ब्रोंज़, कंजे जा थाम असां वटि इस्तेमालु थींदा हुया. हाणे उन जा मेडल्स ठहंदा, ॿिया टूल्स ठहंदा ऐं सिक्का ठहंदा आहिनि. इहो ब्रोंज़ जेको कंजो आहे उहो टिनि शयुनि जो पाण में हिकिड़े क़िस्म जी मिलावट आहे, कापर जी, ज़िंक जी ऐं टिन जी. ईअं मोनल आहे. सोल्डर आहे, जेको तव्हां टाके जी तार तव्हां ॾिसंदा आहियो, उहा टाके जी तार को हिकिड़ो अंसर कोन्हे को, उहो पाण मठु आहे चइनि शयुनि जो. उन में एंटीमनी आहे, कापर आहे, लेड आहे ऐं टिन आहे. इहे 4 मेटल पाण में मिलाए करे ऐं इहा टाके वारी तार ठाही वेंदी आहे. ईअं असांजा ॿिया बि मिसाल आहिनि, अमलगम आहे, स्टर्लिंग सिल्वर आहे, वाइट गोल्ड आहे. इहे सभु मठनि जा क़िस्म आहिनि, एलाइज़ जा क़िस्म आहिनि जेकी असांजे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में तमामु वॾे पैमाने ते इस्तेमालु थियनि था. असांजो अॼोको लेक्चर एलाई फॉर्मेशन हिते पुॼाणी ते पहुचे थो. वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु.